न ई भले केड़ी बात जया ये ताने डॉक्टर है मानुन जी एक दफो भले केड़ी बाय किए बाय नई नई अचे सही का घर वाली दिसजो अचण साण पेरी ते पंहिंजे प्लाट ते कब्जो कंदी आ हुन पंहिंजो प्लाट केड़ो माँ के छॾे आई सस मिली वई पी के छॾे आई सहुरो मिलियो भाउ के छॾे आई ॾेर मिलियो भेण के छॾे आई निराण मिली वई अहिड़ी कहिड़ी आइटम छॾी जंहिंजे बदले में हिनखे घोट मिलियो भोरींदे जहिड़ो पोइ सम्झंदी आहे बसि इहो ई त मुंहिंजो पंहिंजो प्लाट आहे हाँ भगवान जो कसम अचे जया बि चंडी अचण साण पहिरें ॾींहुं ॿोड़ीअ में सुबुह जो ब्रुश ते पेस्ट बि पाण रखी ॾिनई चेड़ा हीअ हणिजो जिन को हुनजे मथां को केसर विझी आई जा हीअ हणिजो मां बांधी बूंदे में ख़ुशि भई सेवा पई थिए धूड़ मूंखे कहिड़ी ख़बर प्लाट ते पियो कब्जो थिए अॼु ताईं बि वॻो जेको जया कढी ॾे उहो पायां कहिड़ी धूड़ पायां अहिड़ो हेरे छॾियईं वरी 6-8 महीना अञा मस थिया मूंखे पंहिंजी डिज़ाइन में आंदई वरी 6 महीने खां पोइ पाण ई वेठी परचाणी ॾे चई हेॾां तव्हां अॻे जहिड़ा किथे रहिया आहियो ए जिन तो मूंखे अॻे जहिड़ो छॾियो किथे आहे हा वरी डिज़ाइन इहा त परचाणी हलंदी अचे हा वरी रोज़ मां इहो ॾिठो आहे 2-टे ॾींहं हर ॿिए टे ॾींहं इहा हिकिड़ो त डायलॉग परमानेंट को पिणस को ॾाजे में ॾेई मोकिलियो अथसि हा कहिड़ो हीअ त मां आहियां जो टिकी वेठी आहियां हाँ इन ॿारनि जे करे मुंहिंजो हाणे त ॿार बि पणिजी वई जिन कॾहिं थी जिंद छॾी कलंदर को कढनि ई नथो पुॼी सघिजे अहिड़ी डिजाइन ते भई मर्द खे त अहिड़ो नेम टेम वारो करे छॾींदियूं हूअं 2 बजे ताईं पिनण वारो शादीअ खां पोइ 10 बजे ढिड़िंग ॾे त घर में पियो आहे हा हिकिड़ो ॾींहुं रुगो अधु कलाक लेट करे ॾिसो भॻवान जो कसम हीअ छा आहे छा आहे मोबाइल कोन्हे ही मर्दनि जो मंगल सूत्र अथव हा घर में पर्स भुलिजी वञो घर में पर्स भुलिजी वञो हराम जो यादि कराए पर जेकॾहिं मोबाइल भुलिजी वियो त मथां उछले बि कर्मनि में हेॾा ही त खणी वञे हा छो जो ख़बर अथसि इहो ई त मुंहिंजो जासूस आहे इन में हा साईं मां हिक मां ई परेशान आहियां न ॿी ॻाल्हि इहा आहे जो ॿिए कंहिंजो नालो बि त नथी खणण ॾे न कहिड़ी धूड़ पायां तव्हां रुगो अधु कलाक लेट कयो उन अधु कलाक में 30 मिंट हूंदा आहिनि 30 मिंटनि में घटि 30 फ़ोनियूं ईंदव ऐं एक ही भाव की दुकान हेॾा किथे आहियो जिन को मसणनि में विया छा जया मां दुकान ते ई आहियां हिकिड़ो ॿाहिरि जो वापारी अची वियो आहे हुनखे ॿुआरो ॾेई अचां थो न पर उहो कोन यादि ध्यानु कंदियूं बसि 10 बजे खपे माना खपे धणी घर में हुजणु खपे पोइ ईअं करे टेम जो माना पको करे छॾींदियूं आहिनि हाणे मां बि मुंहिंजो त धंधो अहिड़ो आहे मां त अधु कलाक न भई जीअं 15 ॾींहंनि जो टूर आहे त चई निकिरंदो आहियां जया खे जया मां 15 ॾींहंनि खां पोइ मोटंदुसि चवंदी अच्छा हिकु दफ़ो 15 ॾींहंनि जा साईं 17 ॾींहं थी विया हिकिड़ो प्रोग्राम एक्स्ट्रा मिली वियो मुंहिंजा मिलियो आहे त को पोइ ॿुआरो ॾेई वञा न हीअ 30-40 हज़ार बची पवंदा बचनि जे लाइ मां त हिकिड़ो प्रोग्राम करे 17 ॾींहं आयुसि 17 ॾींहं अचां हूअं चंडी आख़िरी ॾींहुं जॾहिं गाॾीअ में हूंदो आहियां या प्लेन में हूंदो आहियां हर अधु कलाक में पई फ़ोन कंदी हेॾां किथे पहुता हेॾां जी नाश्तो कयो अथव हेॾां गोरियूं वरितियूं अथव भॻवान जो कसम मथां थी पई किरंदी आहे उन ॾींहुं चंडीअ जो फ़ोन ई न अचे 2 ॾींहं जो लेट थी वियुसि घर जो पहुचां भॻवान जो कसम दर त खोली शिकिल ॾिसोसि अहिड़ो ऑंटो सड़ियल भॻवान ॼण पारू थो वांगण ॾिठो आहे अहिड़ी शिकिल दर खोली ॾिठई गिड़ी वई अंदरि ॼण को दर ते को फ़क़ीर आयो आहे माफ़ु करो बाबा हाँ मां बि केॾां वञा घर त मुंहिंजो ई हो मां बि सामान सूधो गिड़ियुसि अंदरि वञी रखी रूम में सामान साइड में मुंहुं धोई अची वेठुसि सोफ़ा ते टीवी चालू कई 5 मिंट थिया बिस्केटनि जी प्लेट ऐं पाणी जो हिकिड़ो गिलास अची कर्मनि में हणी वई माना छॾे वई हली
ॻाल्हाए न पई अञा ईअं कोन थी पुछे चंटी त भई 2 ॾींहं छा में लेट कई को पिनण थोरी वियोसि पुछंदी कोन सड़ी वेठी हुई वरी 2 टे मिंट थिया ॾिसां रंधिणे मां निकिरी आई चांहि जो कोप सो बि मुंहिंजे कर्मनि में हणी वई हाणे चांहि किथां ॾिसे राणीअ खे त राज़ी त कयांसि न मां घिड़ी वियोसांसि हीअ चांहि छॾे वई आहे टेबल ते तंहिंखां पोइ मां हुनजे पुठियां किचन में वियोसांसि किचन में वञी रुगो पुठियां रुगो हिते रुगो कुल्हे ते रुगो हथु रखियोमांसि मुंहिंजो जय मूंसां न ॻाल्हायो अच्छा तोसां न ॻाल्हायां ॿिए कंहिंसां ॻाल्हायां त उहा वारी ॻाल्हि तोखे नथी वणे केॾांहुं वञा ईअं घिटीअ मां निकिरी वई ॼण को भई रावण को जीअं न सीता जो अपहरण करणु वियो हुजे रुगो हथु लॻा टच रुगो कयो थोमांसि ठीकु आहे वेंदी केॾां 2 टे कलाक थी विया मां धूड़ पियो पायां टीवीअ जे अॻियां ॾिसां पियो पर ॿुधां ई न पियो दिमाग़ जया ॾे राणीअ खे त राज़ी करिणो आहे छो जो 3 ॾींहंनि खां पोइ वरी मुंहिंजो 10 ॾींहंनि जो टूर आहे इहा वरी ॿी मुसीबत मथां अचण वारी हुई राति जो रोटी ॾिनई रोटी खाई लथुसि हेठि वञी वॾे भाउ खे जयपुर फ़ोन लॻाई मां मुंहिंजो भाउ चई 11:15 थिया आहिनि हेॾी महिल आहे त सुख मुंहिंजो हा भाऊ जया सड़ी वेठी आहे त चई हुन में मां छा कयां लोड़ अड़े लोड़ इहो को जवाबु आहे तूं मुंहिंजो वॾो भाउ आई भाउ मां तोखां सलाह पियो वठां भई माई नाराज़ आहे हुनखे कीअं राज़ी कयां चई मां वरी छा आइडिया ॾेई मुंहिंजो आइडिया ॾे न चई मां कहिड़ी ॾेई मुंहिंजो तो मूंखां 6 साल वधीक लोड़ियो आहे का त आइडिया किथां त खोटे कढ चई रोटी खाराईंदी पई मुंहिंजो हा राति तक हाणे त खाराईंदी चई माना सुबुह नाश्तो बि कराईंदी मुंहिंजो मानस बि कराईंदी छो जो ख़बर अथसि डायबिटीज़ वारो आहे गोरियूं वठणियूं अथसि हा केॾां वेंदी चई बसि पोइ हाणे हिकिड़ो कमु कजां सुबुह जेॾी महिल तोखे नाश्ते ते जया कुझु बि भले गॾ जी लिड तरे ॾींदई तूं रुगो हुनजी तारीफ़ कजां छो जो मायुनि खे तारीफ़ ॾाढी वणंदी आहे साराह कजां मुंहिंजो ठीकु आहे सुबुह थियो मां बि सनानु पाणी करे भॻवान जो नालो खणी अची सोफ़ा ते वेठुसि त 2 मिंटे में शपाक ढिड़िंग 2 कोकियूं वरी अहिड़ियूं भलियूं सुपक उन में सावा मिर्च बसर कारा मिर्च वरी पिंक कलर जो कोन सुपक थी वेंदी आहे न हा ॼण सचे ॻीअ में ॿोड़े खां कढी आई हुजे जिलेबियुनि वांगुरु बसि 2 कोकियूं अची रखी अॻियां प्लेट में वरी खीर जो हेॾो सारो गिलास भई गॾो पे गॾो मरी पए मूं त भॻो टुकड़ी कोकीअ जी विधी वात में हिकिड़ो ढुक जो खीर जो भरियो मूंखां त रड़ निकिरी आई मुंहिंजो वाह उन ॾींहुं सचपच कोकियूं ॾाढियूं भलियूं हुयूं ऐं भले किन बुझिया तॾहिं मूंखे त तारीफ़ करणी मुंहिंजो वाह जया छा त कोकियूं ठाहियूं अथई हराम जेको जिन ते असर पए उहा रंधिणे में फिट लॻी पई वरी ॿी गिरही खाई अञा ॾाढे रड़ करे चए मुंहिंजो जया ही कोकियूं अला नागण ॿिर मां ॿाहिरि ई न निकिरे टुकरी टुकरी कंदे सॼी कोकी पूरी थी वई ॿी कोकी जी बि अधु कोकी पूरी थी वई खप ई कोन तंहिंखां पोइ जेसि ताईं निकिरे न जिन भई हाणे आख़िरी टुकड़ी बचियल तारीफ़ूं करे करे मूंखे छाला पइजी आहे बूथ में पर हूअ जिनड़ी न निकिरे नेठि मुंहिंजो हाणे कीअं हिनखे राज़ी कीअं कयांसि हीअ निकिरे कीअं मूंखे ख़बर आहे मायुनि खे पेका वणंदा आहिनि वरी टुकड़ी उन जा 2 हिसा करे हिकिड़ो विधो वात में मुंहिंजो जय सच ॿुधाए कंध भॻी हे कोकियुनि जी रेसिपी तुंहिंजे मम्मीअ ॿुधाई हुई न मुंहिंजो मन माणस जो नालो ॿुधी कोई ॿिर मां निकिरे कोई असर न हाणे आख़िरी टुकड़ी आख़िरी नालो परमात्मा जो वठी विधो बात में मुंहिंजो जया कुझु बि चओ बाक़ी यार कोकियूं अॼु उहे भलियूं ठाहियूं अथई जया जो सद पई ते त जिन हथनि सां ई कोकियूं ठाहियूं आहिनि जया मां उन्हनि खे चुमियूं थो ॾियणु चाहियां ईअं चयमि ढड़िंग अची रंधिणे जे गेट ते बीठी किचन जे मूं ॾे निहारी 2 हथ ईअं चेल ते निहारे थोड़ी मुस्कुराई और मुझो बस ठाकुर ठही भई अहिड़ी पई खुशी दे ॼण हिन बुढ़ापे में पुट जहिड़ो हुजे अल्लाह
रात का सड़ी वेठी हुई मस्त दंद को ॾिसण में आया पोइ त रिड़ी आई मुंहिंजे भर में अची बीठी चई ना तव्हां मुंहिंजे हिननि हथनि खे चुमण था चाहियो मुंहिंजो हा जया हा चई हिननि हथनि खे मुंहिंजो हा भरे जेको चंटीअ चंपो हयो अम्मा भगवान जो कसम मां त फरास वांगुरु विछाइजी हुअसि पट ते सोफ़े तां अहिड़ो झटके वारो छपाक गिटे ते हथ अची वियो टेंशन त मूं चंटीअ नालो ई कोन खयो आहे मूं हुन सां घटि वधि कोन ॻाल्हायो आहे मूं हुन सां गार गंद कोन कई आहे मूं मार कुट कोन कई आहे न कोन जा पेका कढिया आहिनि चंटीअ मूंखे चंपो हयो त छो हयो पर पुछी बि त नथो सघां चवांसि छो त वरी ॿियो हणी कढे हुनखे छा आहे सो ईअं गिटे ते हथ हीअं रखी वेठो आहियां मूंखे निहारे वेठी ॿई हथ चेल ते चई छा चईड़े गुॾीअ जा मुड़े तोखे छा छा न ठाहे खारायो आहे हिन उमिरि में मां 500 आइटमूं पेकनि मां सिखी आई हुअसि मूं हिकु हिकु आइटम ठहे तुंहिंजे हिन बिब में विधी हुई अड़े खाधी हुई की न चई पोइ बूसा टियल ॿियो त ठहियो अरे पर जेके मां पाड़े वारनि जो रत पी 800 खन आइटमूं उन्हनि खां ठाहिणु सिखियसि उहे बि मूं ठाहे तोखे बरो तो बरो ॾिनो ई की न रे अची पोइ बूसा टियल कॾहिं कोड़े न ॿ भुणका को हिन बूथ मां ॿाहिरि कढिया हुई मुंहिंजे सारा जा अॼु रुगो 2 कोकियूं पाड़े वारी ॾेई वई आहे मूंखे कहिड़ी ख़बर इहो बुखार पाड़े मां निकिरी आयो आहे नथो पुॼी सघिजे था मायुनि खे परमात्मा वरदान ॾेई मोकिलियो आहे भई मां दुनिया में अहिड़ो को मर्द बच्चो ई कोन पैदा कंदुसि जेको तव्हां सां पुॼी सघे हा तव्हां हर कंहिं मर्द सां पुॼी वेठी हूंदियूं हक़ीक़त अथव कोशिशि भले हिकु दफ़ो करे ॾिसजो अञा बि जोकी सभई तव्हांजो मथो ॿुधाए वेठो त केतिरो लोढ़े चुकायो हा पटे थियूं पूरा कनि न आहे छा पोर्टेबल त आहिनि मर्द खां हथ ॿियो किथे न सिधो हिते त पहुचे न थो तव्हां ॾिसजो जेको मर्द ठोड़ो थींदो पहिरीं अॻियां ई हा मुचो जो मुचो पटे थियो हथ में ॾी न वठि इन करे माण्हू मूंखां पलव पाराईंदा आहिनि परमात्मा परमानंद यार पलव पाइजांइ हिकिड़ो ॻुझो मुंहिंजो छाजो ॻुझो ॻुझो वरी छाजो पलव चई बसि एतिरी शक्ति ॾे मुंहिंजो लाल साईं जो मां रुगो पंहिंजी जया सां पुॼी सघां मुंहिंजो जॾा पलव पूरो थो पाराई भाऊ केॾां हा माईअ जी फोन हूंदी न त एॾी तकड़ दौड़ केरु पाए नियालाणी सो तव्हां ॾिसजो अदा मुझे छाजो पलो चई बस इहो यार असी रुगो एतिरी त शक्ति हुजे जो पंहिंजी माई सां त पुॼी सघूं मुंहिंजो इहा त भॻवान में बि शक्ति कोन हुई तो में किथां ईंदी चई यार तूं पलव त पाए तूं त भॻत आहीं तुंहिंजी भॻवानु ॿुधंदो आहे पोइ रोज़ु रोज़ु 2-4 6 अहिड़ा पलव पाईंदो आहियां त हाणे भॻवानु वरी ॿुधी आहे ॿुधणु चालू कई अथई पर डिजाइन नई ठाही अथई डिजाइन कीअं ठाही अथई भॻवानु भाई जेको वरदान ॾेई चुको आहे मायुनि खे भाई दुनिया में अहिड़ो को मर्द बच्चो ई कोन पैदा हूंदो जेको तव्हां सां पुॼी सघे तव्हां हर कंहिं मर्द सां पुॼी अचो त हाणे इहो वरदान ॾिनल ई भॻवानु आहे त भॻवानु वापसि त कोन फुरे सघंदो न भॻवानु वरी नई डिजाइन पैदा कई भई मायुनि सां पुॼण लाइ हाणे मायूं ई पैदा कई हा भॻवान जो कसम मां केॾी महिल जया खे चयो न जया हींअर मुंहिंजो 15 ॾींहंनि जो टूर आहे मां 15 ॾींहंनि खां पोइ ईंदसि चवंदी मन वरी 15 ॾींहं अची मुंहिंजो रतु पीअंदे ये मां त चवंदी 30 ॾींहं बूथ हुजनि एॾे मुंहिंजे पासे रुगो पुठि हुजनि ऐं कम वारी माई चएसि बहन जी मैं 3 दिन नहीं आऊंगी
पोइ ॾिसो कीअं था ॾंतण पइजी वञनि। भॻवान जो कसम अखियुनि जा दोॾा ईअं ॿाहिरि लड़कींदसि। क्यों क्यों मुई क्यों तू यके 3 दिन नहीं आएगी? हाँ तू यके 3 दिन नहीं आएगी। अरे अभी 2 महीने पहले मैंने तेरा पगार भी तो बढ़ाया था, 2.5 का सीधा 4,500 किया। तेरा छोरा बीमार पड़ा, मैंने उसका इलाज किया, मैंने तेरे से पैसा ही नहीं लिया, तो भी तू यके 3 दिन नहीं आएगी। मत बूत ते रुमाल लकी में खुश थींदो आहियां। मुझो वाह मुझा मालिक वॾो दयालु ई भेड़ा मसको अहिड़ो आतंकवादी पैदा कयो अथई जेको हेड़े हिजबुल मुजाहिदीन सां पुॼी वेठो आहे। हक़ीक़त अथव। ऐं चंटी मूंसां जॾहिं शादी करे आयुसि मूंखे यादि आहे बसि रुगो तव्हां बसि तव्हां हेॾा तव्हां चांहि पीती मज़ो कोन आयो हूंदो न, हेॾा तव्हां नाश्तो कयो आहे, हेॾा पाणी पियो न तव्हां, बसि तव्हां हाणे चंटी माई मूंसां तूं करे ॻाल्हाए। कुतनि खे कोन ख़बर तूं कुतनि जहिड़ी हालत। ऐं वरी चंटी कम वारीअ सां वरी तव्हां करे ॻाल्हाए, उन में अञा आंटा सड़नि। हा हुनखे चवंदी त शाम जो पोइ तव्हां केॾी महिल ईंदा, मां कपिड़ा पुसाए रखां। मुंहिंजो चंटी मूंखे रुगो तव्हां चओ, भले पोइ मुंहिंजे लाइ पादर ई पुसाए रख। नथो पुॼी सघिजे मायुनि सां।